सुब्हानहु व तआला के पाणीअ जे पीअण जो सिस्टम इंसान जे अंदरि रखियो। अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान पाक जे इन आये करीमा में बयान फरमायो वजअलना मिनल माए कुल्ल शैइन हय्यिन। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि ऐं इंसाना कि असां तव्हां जे लाइ पाणीअ मंझां हर ज़िंदा शइ जी ज़िंदगी असां पाणीअ मंझां ठाहियो आहे। मतिलब कि हर ज़िंदा हर साह वारे शइ जो बाक़ी हुजणु, हर ज़िंदा ऐं साह वारे शइ जी ज़िंदगी, हर साह वारे ऐं ज़िंदा शइ जे बाक़ी रहणु, उन जो जेका सुआ ज़िंदा रहणु, उन जो जीअरो रहणु अल्लाह बयानु फरमायो कि असीं पाणीअ सां बणायो आहे। तोड़े जो उहो कुझु बि हुजे, उहो हैवानात हुजनि, उन्हनि जी ज़िंदगी जो बका हुजणु ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ जो नशो नुमा हुजणु ऐं उन्हनि जो ज़िंदगीअ जो वधणु जो सभु कुझु सिस्टम हैवानात हुजनि या उन खां अलावा इंसान हुजे। रब सुब्हानहु व तआला फरमायो कि हर ज़िंदा ऐं साह वारी शइ जी जेका सुआ बाक़ी रहणु, उन जो जीअरो रहणु असीं पाणीअ सां जोड़े छॾियो आहे। नाज़रीन सामीन किराम, इन खां इहा त आयत जो आख़िरी हिसो आहे। आयत जे अॻिले हिसे में अल्लाह सुब्हानहु व तआला बयान फरमायो कि अवलम यरल्लज़ीन कफ़रू अन्न समावाति वल अर्द कानता रत्क़न फफतकनाहुमा वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय्य अफला युमिनून। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा जिन माण्हुनि कुफ़्र कयो उन्हनि न ॾिठो कि आसमान ऐं ज़मीन बंदि हुया, आसमान ऐं ज़मीन बंदि हुया। पोइ रब सुब्हानहु व तआला फरमायो कि फफतकनाहुमा, पोइ असां उन ॿिन्ही खे यानी आसमान ऐं ज़मीन खे खोले छॾियोसीं। पहिरियों आसमान ऐं ज़मीन उहे ॿई बंदि हुया। रब सुब्हानहु व तआला फरमायो कि असीं उनखे खोले छॾियोसीं। वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय्य, ऐं असीं पाणीअ मंझां हर ज़िंदा शइ खे जोड़े छॾियोसीं। अॻिते अल्लाह फरमायो अफला युमिनून, छा पोइ बि उहे काफ़िर ईमान नथा आणनि। इन आये करीमा जे बारे में हज़रत सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान फरमाइनि था। उहे फरमाइनि था कि रब सुब्हानहु व तआला फरमायो कि आसमान ऐं ज़मीन बंदि हुया। इन जो मतिलबु इहो आहे कि आसमान बंदि हुयो, आसमान मुकम्मल मथां बंदि हुयो। ऐं जॾहिं आसमान बंदि हुयो त आसमान मंझां मींहं जे वसण जो सिलसिलो बिल्कुलु बंदि हुयो। जॾहिं आसमान बंदि हुयो त उन आसमान मां मींहं बि कोन थिए वसियो। ऐं उन खां बाद में कि ज़मीन बि बंदि हुई, जो ज़मीन सिला ऐं मुख़्तलिफ़ समरात कोन थिए ॼमायाई। पोइ रब सुब्हानहु व तआला आसमान ऐं ज़मीन खे जुदा कयो। आसमान ऐं ज़मीन पाण में जुड़ियल हुया, बंदि हुया। अल्लाह सुब्हानहु व तआला आसमान खां ज़मीन खे धार फरमायो, आसमान ऐं ज़मीन खे जुदा जुदा करे छॾियो। जॾहिं रब सुब्हानहु व तआला आसमान खे ज़मीन मां जुदा कयो त उन खां बाद में अल्लाह सुब्हानहु व तआला आसमान मां मींहं जे ऐं बारिश जे सूरत में मींहं वसायो, पाणी वसायो ऐं ज़मीन खे उन पाणीअ सां आबाद ऐं सरसब्ज़ शादो आबाद बणाया आहिनि। ऐं अॻिते अल्लाह फरमायो वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय्य। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि हर ज़िंदा शइ खे असीं पाणीअ मां पैदा कयोसीं, हर ज़िंदा शइ खे पाणीअ मां पैदा कयोसीं। उलमाए किराम फरमाइनि था कि इन जा टे मतिलब थी सघनि था। पहिरियों मतिलबु इहो आहे कि हर ज़िंदा ऐं हर साह वारे शइ जी तख़लीक़, हर शाह वारे शइ जो पैदा थियणु अल्लाह सुब्हानहु व तआला पाणीअ मां कई आहे। हर साह वारी शइ जो पैदा थियणु ऐं उनखे पैदा करणु अल्लाह सुब्हानहु व तआला पाणीअ मां कयो आहे।
तो हर साह वारे ऐं हर ज़िंदा शइ जो असल मादो पाणी आहे। ऐं नंबर 2 कि अल्लाह इन जो इहो मतिलब बि थी सघे थो कि उलमाए किराम फरमाइनि था कि वजअलना मिनल माए कुल्ल शैइन हय। इन जो इहो मतिलब बि थी सघे थो जीअं साहिब तफ़सीर साहिब मज़हरी वारे में बयानु फरमायो आहे कि हिते मुज़ाफ़ महज़ूफ़ मञो वञे, पोइ तक़दीरी इबारत ईअं थींदी कि वजअलना मिनल माए बक़ाअ कुल्ल शैइन हय्यन। बक़ाअ कुल्ल शैइन हय्यन मतलब ईअं थींदो कि अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि असां हर साह ऐं हर ज़िंदगी वारे शइ जी बक़ा, उन जो वधण जो सिस्टम सभु कुझु जो मदार पाणीअ ते रखी छॾियो आहे। हर ज़िंदा ऐं हर साह वारी शइ जो बाक़ी हुजणु, उन जो जीअरो रहणु ऐं उन जो वधणु, उन जी हर शइ जो सिस्टम पाणीअ सां जुड़ियल आहे। ऐं उलमाए किराम फरमाइनि था कि हिन आय जो टियों मतिलबु इहो बि थी सघे थो कि हर साह वारे शइ जो असल मादो मनी आहे ऐं मनी पाणी आहे। तो बार सूरत इन टिनी सूरतुनि मंझां जेका बि मुराद वरिती वञे तो हर साह वारे शइ जो ताल्लुक़ पाणीअ सां ज़रूर बि ज़रूर आहे। तो नाज़रीन सामीन किराम कि अल्लाह सुब्हानहु व तआला हिन आया करीमा में बयान फरमायो कि हर साह वारे शइ जो, हर ज़िंदगी ऐं हर साह वारे शइ जो ऐं हर जीअरी वारे शइ जो ताल्लुक़, तोड़े जो उहो हैवान हुजे, तोड़े जो उहे इंसान हुजनि ऐं तोड़े जो उहे उन खां अलावा ॿियूं शयूं हुजनि, तो रब सुब्हानहु व तआला फरमायो कि हर शइ जो ताल्लुक़, हर ज़िंदा ऐं जीअरे शइ जो, ज़िंदगी वारे शइ जो ताल्लुक़ असीं रब सुब्हानहु व तआला पाणीअ सां जोड़े छॾियो आहे। तव्हां ॾिसो कि कई मक़ामात में अल्लाह सुब्हानहु व तआला बयानु फरमा